अस्सलाम वालेकुम। धरती टीवी न्यूज़ सां गॾु मां फौज़िया एजाज़। सभ खां पहिरियां हेडलाइन। वज़ीर आज़म इमरान ख़ान MQM जे एहतजाज खे पुरअमन करार ॾेई छॾियो। घरू वज़ारत चीफ सेक्रेटरी ऐं IG खां रिपोर्ट तलब करे वरिती। पंहिंजे ट्वीट में वज़ीर आज़म चयो आहे त MQM जे पुरअमन एहतजाज ते पुलिस जो तशद्दुद जो हुन नोटिस वरितो आहे। रिपोर्ट मिलण बाद ज़िम्मेवारनि ख़िलाफ़ कार्रवाई कई वेंदी। वॾे वज़ीर सैयद मुराद अली शाह MQM खे मकानी इदारनि बाबति कानून ते ॻाल्हियुनि जी आछ करे छॾी। वॾे वज़ीर सैयद मुराद अली शाह जो MQM पाकिस्तान जे अॻवानी वफ़ाक़ी वज़ीर अमीनुल हक़ सां फ़ोन ते राब्तो। कराची में गुज़िरियल ॾींहुं पेश आयल वाक़े ते अफ़सोस जो इज़हार। वॾे वज़ीर चयो आहे त गुज़िरियल ॾींहुं जहिड़ा वाक़िआ कंहिं बि सूरत में न थियणु घुरिजनि। सियासी इख़्तिलाफ़ ॻाल्हियुनि ऐं सियासी तरीक़े सां हल कया वञनि। ॿिन्ही अॻवाननि इतफ़ाक़ कयो त वाक़िए खे जे रंग न ॾिनो वेंदो। मुराद अली शाह MQM अॻवान खे फ़ोन ते थी वियल अॻवान असलम जे पोस्टमार्टम जी ख़ातिरी कराईंदे चयो आहे त मौत जो जेको बि सबबु हूंदो उहो साम्हूं अची वेंदो। अमीनुल हक़ पारां टंडे अल हयार वाक़े ते हुकूमती क़दमनि ते बि इत्मिनान जो इज़हार। वॾे वज़ीर चयो आहे त हू वाक़े जी इंक्वायरी करे मुलविस धुरनि ख़िलाफ़ कार्रवाई जी ख़ातिरी कराई। मकानी इदारनि बाबति नए कानून ते ॻाल्हियुनि जी आछ MQM अॻवान अमीनुल हक़ चयो आहे त हू पार्टीअ सां मशवरो करे जवाब ॾींदो। कानून जो निज़ाम दुरुस्त न हुजण सबबि कानून जी हुक्मरानी मुमकिन नाहे। कानून जी हुक्मरानी खां सवाइ मुल्क तरक़ी नथो करे सघे। वज़ीर आज़म इमरान ख़ान चयो आहे त ताक़तवर लाइ अलॻि ऐं ग़रीब लाइ अलॻि कानून हुओ। तारीख़ में पहिरें भेरे कानून जी हुक्मरानी लाइ कोशिश कई वई। आम माण्हूअ जो ॾोहो संदसि गुरबत आहे। जेल आम माण्हुनि सां भरियल आहे। परॾे में रहंदड़ पाकिस्तानी मुल्क जो वॾो असासो आहिनि। तालीम ऐं इंसाफ़ फ़राहम करणु रियासत जी ज़िम्मेवारी आहे। आ गए हैं और आप मेहरबानी करें अब वापस प्रेस क्लब चले जाइए। जिस जगह का जिस मकाम का आपने उनसे तय किया था वहाँ जाकर प्रोटेस्ट कीजिए। हमें उस पर कोई इशू कोई मसला नहीं है। कल इस हंगामा आराई की वजह से PSL की टीम्स ने जो नेशनल स्टेडियम की तरफ जाना था होटल से निकलकर उनका कॉन्वॉय वहाँ से नहीं जा सका। शेख रशीद ने खुद ये कहा कि जो हमें सिक्योरिटी थ्रेट्स हैं मुख्तलिफ शहरों के उन्होंने नाम लिए जिसमें उन्होंने कराची का भी जिक्र किया। जो बयान आया था तर्जुमान का वो ये था कि दौरान इलाज जिना हॉस्पिटल में उनकी डेथ हो गई। हमने पता कराया जिना हॉस्पिटल में नहीं किसी भी सरकारी बड़े हॉस्पिटल में कोई शख्स जख्मी हालत में नहीं आया और जिना हॉस्पिटल में बिल्कुल भी नहीं आया। 6 के 6 अफराद गिरफ्तार भी नहीं थे, हिरासत में थे। गिरफ्तार तो FIR वगैरह होती होते हैं, हिरासत में थे पुलिस की और उनको भी फौरी तौर पर चीफ मिनिस्टर साहब की हिदायत पर रिलीज कर दिया गया था। मुतहदा वारनि जी रैली खे शाहराह फैसल खां प्रेस क्लब वञिणो हो पर रेड ज़ोन में दाख़िल थिया ख़ालिद मक़बूल सिद्दीकी ऐं वसीम अख्तर DC जी ॻाल्हि न मञी। पुलिस जी शेलिंग में को बि माण्हू फोत नाहे थियो। MQM वारा हर भेरे औरत खे अॻिते कंदा आहिनि। सूबाई वज़ीर सईद गनी प्रेस कॉन्फ्रेंस कंदे चयो आहे त इंतिज़ामिया मुतहदा वारनि सां मुसलसल राब्ते में हुई। MQM वारनि प्रेस क्लब वञण बदिरां CM हाउस जो रुख कयो। असलम नाले कंहिं बि शख़्स खे इस्पताल में न आंदो वियो हो। मालूमात मूजिबि असलम दिल जे दौरे सबब फोत थियो आहे। हिन वक़्तु मुल्क में दहशतगर्दी जो ख़तरो आहे। शेख रशीद पाण चयो आहे त कराची में दहशतगर्दी जो ख़तरो आहे।
शुरू होती है परवाज़। तेरी आ गई बारी, दिखा दे सब कितनी है तैयारी, नच दे सारे नच दे, एक टीम ते करने की दारी, तू आके ले हम हैं आगे ले, तू आगे ले। PSL 7 लाए कराची में मैदान सिंगार जी वही पाकिस्तान सुपर लीग जिफ्ताही तकरीब अॼु कराची में थींदी। इफ्तिताही मैच बाबर आज़म जी कराची किंग्स ऐं दिफ़ाई चैंपियन मोहम्मद रिज़वान जी मुल्तान सुल्तान जे विच में खेॾी वेंदी। ॿई टीमूं शाम 7 वॻे आम्हूं साम्हूं थींदियूं। NCOC जी हिदायतुनि मूजिबि 25% तमाशाई खे स्टेडियम में दाख़िले जी इजाज़त हूंदी। लाहौर में ॿिए मरहले लाइ फ़ैसिलो बाद में कयो वेंदो। पाकिस्तान सुपर लीग लाइ सिक्योरिटी प्लान तरतीब ॾिनो वियो। कराची में PSL 7 लाइ 650 अहलकार सिक्योरिटी ते मुक़रर हूंदा। SSU जा 1200 कमांडोज़ बि सिक्योरिटी जूं ख़िदमतूं सरअंजाम ॾींदा, जॾहिं त ट्रैफ़िक जा 1500 अहलकार मुक़रर कया वेंदा। मैचिस जी फ़िज़ाई निगरानी बि कई वेंदी। मैच दौरान सर शाह सुलेमान रोड जो हिकु ट्रैक बंदि रहंदो। शौक़ीननि खे सैटल सर्विस ज़रिए पार्किंग खां स्टेडियम आंदो वेंदो। स्टेडियम में दाख़िल थियण लाइ मैच ॾिसण लाइ ईंदड़नि खे कोरोना वैक्सीनेशन जो सर्टिफिकेट पेश करणो पवंदो। बदीन में अफ़सोसनाक हादिसो। हिक ई ख़ानदान जा 5 ॼणा फौत। यूसुफ शाह बस स्टॉप पर ट्रक ऐं कार में टक्कर थी पियो। हादिसे में तलहार वासी हिक ई ख़ानदान जे 2 औरतुनि समेत 5 ॼणा दम ॾिनो। फौतियुनि जा मड़ इंडस अस्पताल बदीन मुंतक़िल कया विया। पाकिस्तान में कोरोना विघे वधीक 25 मरीज़ हयाती विञाए वेठा। NCOC पारां वधीक 7,539 नवनि केसनि जी तस्दीक। हाकारी केसनि जी शरह 11.91% रही। सांभर में रंटई सोलंकी बिरादरी जी 2 धुरनि में पुराणे तकरार तां झेड़ो। हिकु ॼणो क़त्ल। कोर्ट वेंदे 2 धुरनि में झेड़ो थी पियो। फायरिंग में हिकु ॼणो क़त्ल। आरिफ सोलंकी वासी वकील अहमद सोलंकी मारिजी वियो। फायरिंग में हिकु ॼणो माशूक सोलंकी ज़ख़्मी थी पियो। पुलिस पहुची मक़तूल जो मड़ ऐं ज़ख़्मीअ खे अस्पताल मुंतक़िल करे छॾियो। लाड़काने में पीरसन औरत मुबैना तौर घुटा ॾेई क़त्ल। पुलिस लाइन अंदर क्वार्टर में पीरसन औरत ज़ेबुनिसा खे मुबैना तौर घुटा ॾेई क़त्ल करण जो इंकशाफ। पुलिस मूजिबि घर में कमु कंदड़ औरत ॿुधायो त 3 जाबदारनि अची जिन सामान चोरी कंदे ज़ेबुनिसा खे क़त्ल करे छॾियो। सीता रोड में आपघात कंदड़ डॉक्टर असमत तूर केस में गिरफ़्तार मुख्य जवाबदार शमन सोलंकी खे अॼु KPK जे शहर स्वाबी मां दादू मुंतक़िल कयो वेंदो। जवाबदार शमन सोलंकी खे दादू जी अदालत में पेश कयो वेंदो। कानूनी घुर्ज पूरी थियण ते अदालत जी इजाज़त बाद पुलिस टीम स्वाबी रवाना थी वई।
सामूंडी हादसे में 6 ॾींहं गुज़री विया। लांच बुॾी वञण बाद गुम थी वियल 4 माण्हू हथ न आया। पाक नेवी ईदी जे रज़ाकारनि समेत ज़िला इंतिज़ामिया ऐं मक़ामी माण्हुनि पारां रेस्क्यू जो अमल तेज़ीअ सां जारी। मुरीद शाख भरसा ट्रैक्टर ड्राइवर जो लाश 33 वरी जो नादिर अली दश्ती जो लाश जेके शुगर्स मिल्स भरसा हथ आयो। ॻोठाणनि जे इतला ते पुलिस पहुची ट्रैक्टर ड्राइवर जो लाश तहवील में वठी पोस्टमार्टम लाइ तालके अस्पताल ओबावड़ो मुंतक़िल करे छॾियो। वारसनि ख़दशो ॾेखारियो आहे त नादिर खे क़त्ल कयो वियो आहे। फौती जो तालुक़ पंजाब जे इलाइक़े भोंग सां ॿुधाए पियो वञे। श्रीलंका जे स्पिनर बॉलर दिलरान पेरेरा क्रिकेट खां रिटायरमेंट जो ऐलान करे छॾियो आहे। श्रीलंका क्रिकेट खे लिखियल ख़त में पेरेरा चयो आहे त हू डोमेस्टिक क्रिकेट खेॾण जारी रखंदो। श्रीलंका क्रिकेट जे इख्तियार जो चवणु आहे त श्रीलंकन क़ौमी टीम जे नुमाइंदगी कंदड़ दिलरान पेरेरा हर क़िस्म जी बैन अवी क्रिकेट खां रिटायरमेंट जो ऐलान कयो आहे। इंसानी हक़नि जी आलमी अलमबरदार मुल्क जी नाले वारी वकील आसमा जहांगीर जी 31 सालगिरह अॼु मल्हाई पई वञे।